जी बिल्कुल असां वक्त मौजूद आहियूं यूसी कोट जंगू में, जिथे कुछ ॾींहं अॻु जेके कट लॻाया हुआ अवाम जेकी हितां जी ॾाढी परेशान हुई। अॼु उहे कट फुल करण जे लाइ यूसी कोट जंगू चेयरमैन अज़ीज़ शख्सियत मर्द मुजाहिद मीर ज़फ़र अली ख़ान खोसो पारां जेको अॼु जेके कट उहे बंदि कराया वञनि पिया। हितां जी अवाम खे वधीक जेको सहूलियत ॾियण जे लाइ अचो मीर ज़फ़र अली ख़ान खोसो खां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी ग़ुलाम नबी। जीअं त बारिशनि खां पोइ जेको सैलाब आयो, बाहू वारो पाणी हितां असांजे यूसी कोट जंगू खे मुतासिर कयो आहे, क्रॉस थी वियो। पाणी में कमी आहे, अलाह कंदो बहितरी अची वेंदी। जीअं त पाणी आयो हो उन वक़्तु बि आवाम खे ॾाढी तकलीफ़ हुई, ॻोठनि जा ॻोठ ॿुधा पिया वञनि। माण्हुनि जी ख़्वाहिश ते ई रोडनि खे कट ॾेराए करे पाणी खे रस्तो ॾिनोसीं त जीअं अॻिते हलंदो हले। हफ़्तो खनि पाणी हलियो, पाणी में कमी अची वई आहे, हले ज़रूरु थो, अञा बंदि न थियो आहे। बाहू खां मथां बि अञा पाणी हले थो पियो। पाणी जो रस्तो आहे इहो रस्तो असां ॾींदा आयासीं ऐं रस्तो हाणे बि ॾियूं था पिया, छो जो हाणे हिन वक़्तु पाणी में तमामु घणी कमी अची वई। हालात ॾाढा ख़राबु थी चुका आहिनि। ॿाराड़ी जा ॻोठनि इलाइक़ा आहिनि, उन में राशन खाधे पीते जो सामान जी घणी कमी अची वई आहे। बलोचिस्तान ॾे, सवतपुर ॾे, जाफ़राबाद ॾे बि रस्तो न हुजण जे करे तमामु मुश्किलातुनि खे माण्हू मुंहुं ॾेई रहिया हुया। कोट जंगू जी अवाम प्लस मांझीपुर, इलाहाबाद ऐं पस गिरदाई में ॿिया जेके बि इलाइक़ा हुआ तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया हुआ। माण्हुनि जे हालात खे मुंहुं ॾींदे कट खे जेको आहे उहो फिल कराइण जी कोशिशि कईसीं। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो कट फिल करे विया आहियूं, ॿिए कट जे लाइ बि कोशिशि आहे। बाक़ी वञी बचंदा ॿ कट इंशाअल्लाह 2-3 ॾींहंनि में उन जे लाइ बि कोशिशि कंदासीं। पर ॾाढे ॾुख जी ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया को सहकार कोन पई करे। हालांकि हीउ कमु त इंतिज़ामिया जो हुयो, पर असां पंहिंजी मदद पाण पंहिंजे आवाम सां गॾिजी करे गर्मीअ में ॾींहंनि जे उस में तव्हां ॾिसो था पाण पंहिंजो कमु पाण पिया कयूं। ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। इंतिज़ामिया खे असांखे उमेद हुई तावन कंदी, कम से कम असांखे पाइप ॾियाराए हा, जो असां जेके कट लॻल आहे उन में पाइप विझी करे रस्तो बहाल थियो आहे। पाइप बि असांजा पंहिंजा पाण पैसनि सां ख़रीद करे अची फिल कयोसीं कट खे, जेको तव्हां पाण बि ॾिसी रहिया आहियो। हाणे हिकिड़ो कट ॿियो आहे, इन खे बि कोशिशि कयूं था पिया। अॼु थी वियो ठीकु आहे, न त इंशाअल्लाह वरी सुभाणे दोबारा कमु स्टार्ट कंदासीं। महिरबानी। जी तव्हां ॿुधायो, यूसी चेयरमैन मीर ज़फ़र अली ख़ान खोसे चयो त असां पंहिंजी मदद पाण जेकॾहिं पाइप विझी कट बंदि कया आहिनि, ज़िले इंतिज़ामिया पारां को बि हिन सां सहकार न कयो वियो आहे। हू पंहिंजी मदद पाण ई कमु कराए रहिया आहिनि। हू चवनि था त मां पंहिंजी आवाम सां हमेशह गॾु आहियां ऐं गॾु ई रहंदुसि। जी